नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चूड़ जमाली खां ख़बर ॾींदा हलूं त असांखे पंहिंजे मुल्क वञिणो आहे। चूड़ जमाली वासी 3 शागिर्दनि चीन जे शहर चोंग ज़ोन में फ़ाथल चीन में ख़तरनाक कोरोना वायरस सबबि ज़िले सजावल शहर जो चूड़ जमाली जा मेडिकल शोबे यंगज़ी मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ 3 शागिर्द डॉक्टर शाहिद मेमण वल्द सुलेमान मेमण, डॉक्टर मोहम्मद रिज़वान शाहिद वल्द ज़हीर शाह, डॉक्टर मोहम्मद हैदर शाह वल्द अब्दुल हमीद शाह सख्त परेशान आहिनि। चूड़ जमाली प्रेस क्लब चीन में फ़ाथल डॉक्टर शाहिद डॉक्टर मोहम्मद शाह सां वीडियो कॉल ते राब्तो कयो आहे, जिन ॿुधायो त चीन में कोरोना वायरस सबबि हालतूं तमामु घणियूं गंभीर थी वियूं आहिनि। असां कमरनि ताईं महदूद थी विया आहियूं, जिते हर वक़्तु मास्क पहिरियूं था, जंहिं सबबि ज़हनी दॿाअ जो शिकार आहियूं। हिन वक़्तु चीन में कोरोना वायरस जा 7000 केस ज़ाहिर थिया आहिनि। 180 ॼणा फ़ौत थी चुका आहिनि। असांजी रिहाइश शहर चोंग ज़ोन में 152 केस ज़ाहिर थिया आहिनि, जिते 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि ऐं शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।